असांजे जोग्राफी जे लेक्चरशिप जे कमीशन जी तैयारी जे हवाले सां हिकिड़ो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे दोस्तनि लाइव सेशन रखियो हुयो। उन सेशन में इतफ़ाक़ सां टाइम जी घटिताई हुजण जे करे घणनि सारियुनि शयुनि ते ॻाल्हाइण जो मौक़ो न मिली सघियो ऐं मां सिर्फ़ु 2 सवालनि जो जवाबु ॾिनुमि ऐं उनखां पोइ सेशन जो टाइम ख़तमु थी वियो। अॼु जॾहिं मां अव्हां सां मुखातिबु आहियां त उनजो जेको बुनियादी सबबु आहे उहो इहो आहे त मूंखां केतिरनि ई दोस्तनि ऐं केतिरनि ई मुंहिंजे शागिर्दियाणियुनि इहो तक़ाज़ा कई त तव्हां हिकिड़ी वीडियो ठाहियो जंहिंमें तव्हां लेक्चरशिप जे प्रिपरेशन जे हवाले सां कुझु असांखे टिप्स ॾियो। हूअं त हाणे ज़ाहिर आहे सभु जेके बि नौजवान आहिनि उहे जेके तयारी कनि था उहे सभु बाशऊर आहिनि, उन सभिनी खे ख़बर आहे। पर मां सम्झां थो हिकिड़े उस्ताद जी हैसियत में इहा शइ मूंखे सुठी बि लॻे थी त मां उन्हनि खे कंहिं न कंहिं हवाले सां गाइड कयां ऐं जेकॾहिं का मुंहिंजी हिकिड़ी बि ॻाल्हि उन्हनि खे पंहिंजे प्रिपरेशन जे हवाले सां कमु अची वञे त मां सम्झां थो हीअ असांजी नंढड़ी वीडियो सफल थींदी। बुनियादी शइ इहा आहे त असां जॾहिं का बि शइ पढ़ूं था, कंहिं बि शइ खे स्टडी कयूं था, कंहिं बि शइ जो जॾहिं मुतालियो कयूं था त उन में चंद हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं थियनि थियूं जिन खे तमामु घणो ध्यान में रखणु ज़रूरी हुजे थो। मिसाल असां जॾहिं जोग्राफी सब्जेक्ट जी ॻाल्हि कयूं था त जोग्राफी सब्जेक्ट जे अंदरि हिकिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंमें खोड़ सारा पेपर्स आहिनि ऐं उन्हनि सभिनी पेपर्स खे एट वंस असां ज़ाहिर कवर कोन करे सघंदासीं, असां स्टेप बाय स्टेप। उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजी हिकिड़ी टाइम टेबल ठाहियूं। हिकिड़ो त असां इहो ॾिसूं त असांखे कमीशन जो एग्ज़ाम थियण लाइ केतिरो टाइम आहे। फॉर एग्ज़ाम्पल 2 महीना आहिनि, 6 महीना आहिनि या 4 महीना आहिनि या असांखे का ख़बर कोन्हे का। जेकॾहिं असां अॼु खां बि शुरू कयूं था त मां सम्झां थो असांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त असां अॻु में ई खोड़ सारो टाइम पंहिंजो ज़ाया करे चुका आहियूं। पर हाणे बि अञा वक़्तु न वियो आहे। हाणे बि असां जेकॾहिं ज़ीरो खां स्टार्ट कयूं था, छो त जोग्राफी जो जेको बुनियादु आहे उहो फिज़िकल जोग्राफी आहे या ह्यूमन जोग्राफी उनजो ॿियो हिकिड़ो अहम तरीन हिसो आहे। ऐं ॿिया जेके बि सभु पेपर्स आहिनि उहे इन्हनि सब्जेक्ट्स जे आसपास ई फिरंदड़ आहिनि। जेकॾहिं असां कोस्टल जियोमॉर्फोलॉजी जी ॻाल्हि कंदासीं, जेकॾहिं असां क्लाइमेटोलॉजी जी ॻाल्हि कंदासीं, जेकॾहिं असां ओशनोग्राफी जी ॻाल्हि कंदासीं या ॿिया खोड़ सारा जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे ज़ाहिर आहे फिज़िकल जोग्राफी जो हिसो आहिनि। जेके तव्हां फिज़िकल जोग्राफी जे वेरी फस्ट जेको प्रिंसिपल्स ऑफ फिज़िकल जोग्राफी तव्हां एदास गुप्ता जो खणी किताबु ॾिसो त उन में इहे चैप्टर्स आहिनि। लिथोस्फीयर आहे, एटमॉस्फेयर आहे, हाइड्रोस्फीयर आहे, बायोस्फीयर आहे। त मां सम्झां थो इहे अॻिते हली असां वरी मुकमिल तौर ते जॾहिं सब्जेक्ट तौरु यानी पेपर तौरु पढ़ूं था जंहिंजो असांखे अलॻि सां एग्ज़ाम ॾियणो थो पए त उहो ॼण त असां उन्हनि जी डीप स्टडी कयूं था। सो इनिशियली असांखे पहिरियों त जेको फिज़िकल जोग्राफी आहे उनखे मुकमिल तौर ते कवर करणु खपे। हाणे कवर करण जो जेको तरीक़ो आहे उहो ज़ाहिर आहे हर कंहिंजो पंहिंजो हूंदो, पर मां जेको तव्हांखे सजेस्ट करणु चाहींदुसि उहो इहो आहे त तव्हां फिज़िकल जोग्राफी जो किताबु खणो था, तव्हां उनजो वेरी फस्ट इंट्रोडक्शन पढ़ो था, ओरिजिन ऑफ अर्थ पढ़ो था या उनखां अलावा तव्हां पहिरियों चैप्टर शुरू कयो था फॉर एग्ज़ाम्पल लिथोस्फीयर, त तव्हां उनखे न सिर्फ़ु पढ़ो पर उनजा तव्हां शॉर्ट टेस्ट नोट्स बि ठाहींदा हलो। 1 लाइन में उनखे तव्हां दर्ज कंदा हलो, 1 लाइन में तव्हां उनखे लिखंदा हलो ताकी तव्हांजा उन में नोट्स बि प्रिपेयर थींदा हलनि। पर उहे नोट्स के रिवायती नोट्स न हूंदा जेके कोई 100 पेजिस ताईं हलिया वञनि। उहे इंतिहाई शॉर्ट टेस्ट नोट्स यानी हिकिड़ी अहिड़ी लाइन जेका तव्हांखे उन सॼे पूरे जो पूरो पैराग्राफ पूरो जो पूरो हिकिड़ो पेज जेको आहे उनजो एग्रीगेट तव्हांजो हिकिड़ी लाइन में अची वञे। त मां सम्झां थो इहा बि हिकिड़ी आर्ट आहे, टेक्निक आहे त तव्हां उन सॼे पेज खे हिकिड़ी लाइन में कीअं था समायो। ज़ाहिर आहे तव्हां सॼो पेज पढ़ी उनखां पोइ उनजो ॻर या हिकिड़े पेज खां वधीक जेकॾहिं उहो 2-3-4 पेजिस ताईं मुश्तमिल आहे कोई हिकिड़ो मुकमिल तौर ते टॉपिक त उनखे तव्हां 3-4 लाइन्स में लिखो। ऐं उहो जॾहिं असां लाइन बाद में पढ़ंदासीं, असांजो इम्तिहान 5 महीननि खां पोइ आहे, जॾहिं असां 5 महीननि खां उहे असां 4 लाइन पोइ पढ़ंदासीं न जेके असांजी पंहिंजूं लिखियलु हूंदियूं त मां सम्झां थो असांखे उहे सभु शयूं तकड़ियूं रिकॉल थींदियूं। त पहिरियों त तरीक़ो इहो आहे। ॿियो इहो आहे त तव्हां फिज़िकल जोग्राफी जॾहिं कंप्लीट करे वञो था त पोइ तव्हां ह्यूमन जोग्राफी खे बि ईअं ई ओवरव्यू कयो ऐं ह्यूमन जोग्राफी जो किताबु खणी तव्हां उनखे बि ऐं तव्हां टाइम मैनेजमेंट ज़रूरु कयो। ॾिसो तव्हां जेकॾहिं तव्हां वटि दोस्त अवेलेबल आहिनि, जेकॾहिं तव्हां ग्रुप डिस्कशन जो अॼुकल्ह त व्हाट्सअप जा जेके मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि उन्हनि ते बि डिस्कशन थिए थी। उन ते तव्हां ईअं बि करे सघो था त पर डे हिकिड़ो टॉपिक रखो ऐं उन टॉपिक ते सभु ॻाल्हाइनि। उन में वॉइस बि हुजे, उन में लेक्चर सिस्टम बि हुजे, उन में जेकॾहिं टेक्स्ट फॉर्मेट में का इंफॉर्मेशन आहे उहा बि हुजे, जेकॾहिं का यूट्यूब तां वीडियो आहे त उहा बि हुजे, पर उहो ॾींहुं ख़ासि मख़सूस उन टॉपिक जे लाइ कयो वञे त अॼु असांखे ही टॉपिक पढ़णो आहे, इन खां अलावा असांखे ॿियो टॉपिक न आहे पढ़णो। त मां सम्झां थो हिन रीति बि असांजी हिकिड़ी उहा बहितर तयारी थी सघे थी।
ऐं उन खां अलावा ज़ाहिर आहे शयुनि खे ॿुधाइण में असांखे आसानी महसूसु थींदी आहे। यानी असां जेका शइ पाण पढ़ी आहे उहा जेकॾहिं असां ॿिए खे ॿुधाईंदासीं त असांखे महसूसु थींदो त हा असांखे इहा शइ सम्झ में केतिरी आई आहे। उन खां पोइ जेके MCQs जा बुक्स आहिनि, MCQs जा बुक्स जेके आहिनि मां सजेस्ट न कंदो आहियां, ज़रूरु उहे कम जा आहिनि। ऐं उन में हिकिड़ो मसइलो इहो थियो आहे, असां ॾिठो आहे माज़ी में त खोड़ सारा उन्हनि जा जेके सवाल लिखियल आहिनि उन्हनि जा जेके जवाब आहिनि उहे ग़लति आहिनि। हाणे जॾहिं उन मां असां सवाल जेको यादि कयूं था, जवाबु यादि कयूं था, ग़लति लिखी आयासीं त माना उहो असांजे फ्यूचर सां रिलेटेड मसइलो आहे, असांजो फ्यूचर ख़राबु थी वेंदो उन हवाले सां। त मां तव्हां सभिनी खे सजेस्ट कंदुसि त तव्हां घणे क़दुरु फॉलो कयो। MCQs जा किताब तव्हां ईअं मना नथो कयां त तव्हां न पढ़ो, पर MCQs जे किताबनि ते मुकमिल तौर ते रिलाए न कयो। तव्हां कोशिशि कयो त पंहिंजा जेके सिलेबस जा प्रिस्क्राइब्ड असांजा बुक्स आहिनि तव्हां उन्हनि खे पढ़ो। एदास गुप्ता खे तव्हां पढ़ो, तव्हां स्टॉलर खे पढ़ो, तव्हां रॉबिन्सन खे पढ़ो, खोड़ सारा नाला आहिनि जेके मां ॻणाए सघां थो, उन्हनि खे तव्हां पढ़ो। ख़ासि तौर ते तव्हां जेके छो त जेके जोग्राफी जा ग्रेजुएट्स पोस्ट ग्रेजुएट्स आहिनि उहे या त कराची यूनिवर्सिटी जा हूंदा, या शाद अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जा हूंदा, या सिंध यूनिवर्सिटी जा। त उते जेके लाइब्रेरीज़ आहिनि, सेमिनार लाइब्रेरीज़ आहिनि, उते तव्हां वञो, उतां जा जेके अवेलेबल बुक्स आहिनि तव्हां फ़ोटो कापी करायो, पंहिंजे तव्हां रिकॉर्ड में उहे रखो, तव्हांखे लाइफ टाइम उहे कमु ईंदा। तव्हां इंशाल्लाह सभु लेक्चरर थी वेंदव त तव्हांखे उहो बाद में बि पिया कमु ईंदा किताब। ऐं तरतीबवार तव्हां टाइम टेबल जेकॾहिं ठाहींदव त मां सम्झां टाइम मैनेजमेंट तमामु घणी अहम आहे। टाइम मैनेजमेंट तव्हां कंदव त मां सम्झां थो तव्हांखे उहा जेका पढ़ाई आहे उहा बोर न कंदी, उहा तव्हांखे ज़हन ते बार महसूसु न थींदी। उन खां पोइ ॿियूं जेके बुनियादी शयूं आहिनि तयारी जे हवाले सां उहे इहे आहिनि त तव्हां पढ़ंदा त रहो था, पर पढ़ंदे पढ़ंदे तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल किताब पढ़ंदे पढ़ंदे माण्हू खे बोरियत जो अहसासु थींदो आहे। त किताब पढ़ण जो आर्ट ऐं टेक्निक ई इहो आहे त जॾहिं तव्हां बोर थियणु शुरू थियो तव्हां हुनखे छॾे ॾियो, जिते आहे तव्हां हुनखे छॾे ॾियो। कुझु वक़्त लाइ तव्हां ब्रेक वठो, कुझु वक़्तु तव्हां कंहिं दोस्त सां ॻाल्हाए वठो। कोशिशि त इहा कयो त तव्हां वरी उहो ई जेको टॉपिक पढ़ियो पए उन ते ई तव्हां कंहिं दोस्त सां ॻाल्हाए वठो जेतिरो तव्हां अंडरस्टैंड कयो आहे। पर जेकॾहिं न त तव्हां भला थोरो म्यूज़िक ॿुधी वठो 2 मिंटनि लाइ, थोरो रिफ्रेश थी वठो ऐं पोइ वरी वापसि अचो। ऐं उनखां अलावा ग्रुप डिस्कशन बि तमामु घणी अहम आहे। अॼुकल्ह त वीडियो कॉल्स बि थियनि थियूं, ऑडियो कॉल्स बि थियनि थियूं, कॉन्फ्रेंस कॉल बि थियनि थियूं। ज़रूरी न आहे तव्हां हिकिड़ी जॻह ते फिज़िकली गॾु थियो। तव्हांजो कोई दोस्त जेकॾहिं कराची में वेठो आहे, कोई दोस्त जेकॾहिं हैदराबाद में वेठो आहे, कोई दोस्त जेकॾहिं लाड़काने में वेठो आहे, खैरपुर में वेठो आहे, तव्हां सभिनी खे हिकिड़ी जॻह ते कॉन्फ्रेंस कॉल ते खणी अचो ऐं तव्हां उन्हनि खे चओ त बाबा अॼु असांखे कंहिं स्पेसिफिक टॉपिक ते क्लाइमेट ते फॉर एग्ज़ाम्पल ॻाल्हाइणो आहे ऐं क्लाइमेट जे मुतालिक़ तव्हां छा था ॼाणो। जीअं आम असां ज़िंदगी जी कचहरी कंदा आहियूं उअं ई असां सब्जेक्ट जे मुख़्तलिफ़ टॉपिक्स खे जेकॾहिं खणी कचहरी कंदासीं त मां सम्झां थो इहो बि असांजे लाइ हिकिड़ो फ्रूटफुल साबित थींदी ॻाल्हि तमामु घणी। अच्छा, उन सां गॾोगॾु ठीकु आहे, थ्योरी त तव्हां कवर करे था वञो, पर प्रैक्टिकल तमामु घणो अहम आहे। ऐं प्रैक्टिकल खे जेकॾहिं तव्हां सम्झणु चाहियो था त मां सम्झां थो जेके बि तव्हांजे नियर बाए जोग्राफी डिपार्टमेंट्स आहिनि जितां तव्हां पढ़िया हो त उते वञणु खपे। उते जेके प्रैक्टिकल जोग्राफी जा तव्हां मुख़्तलिफ़ प्रैक्टिकल्स ठाहिया आहिनि मुख़्तलिफ़ ईयर्स में, उहे तव्हां कलेक्ट कयो ऐं उन्हनि प्रैक्टिकल्स खे खणी अचे रिव्यू कयो ऐं उहे जेके तव्हां उन में प्रॉब्लम्स सॉल्व कया आहिनि उहे तव्हां घर में वेही सॉल्व कयो। तव्हांखे उहे सभु शयूं रिकॉल थींदियूं। कंहिंखे पास आउट कए साल थियो हूंदो त कंहिंखे पॉसिबल आहे 5 साल 8 साल या 7 साल या 10 साल थी विया हुजनि, त ज़ाहिर आहे उन्हनि खां उहे सभु शयूं विसरी वियूं हूंदियूं। त इहो तरीक़ो आहे, तव्हां उहे सभु जेके बि पंहिंजा प्रैक्टिकल्स आहिनि उहे तव्हां पंहिंजे उन जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि खां कलेक्ट कयो, या जेके हिन वक़्तु स्टूडेंट्स पढ़नि था उन्हनि खां तव्हां उहे फ़ोटोकॉपी जी सूरत में वठो ताकी तव्हां उहे सभु शयूं रिकॉल करे सघो। इहो त आहे तव्हांजे ख़ासि तौर ते रिटन जे हवाले सां। पर वाइवस बि तमामु घणी इंपॉर्टेंट हूंदी आहे। वाइवस में इवन असांखे इहा ख़बर न हूंदी आहे आमतौर ते असांखे त असां इवन जेको एंट्री लॻायूं था हॉल में त उन ते बि मार्क्स हूंदियूं आहिनि, असांजी जेका सिटिंग पोज़ीशन हूंदी आहे उन ते बि मार्क्स हूंदियूं आहिनि। मां अक्सर ॿुधाईंदो रहंदो आहियां जेके मूं वटि स्टूडेंट्स ईंदा आहिनि ख़ासि तौर ते लेक्चरशिप जे कमीशन जे हवाले सां तयारी कंदा आहिनि, जेकॾहिं तव्हां उते वञी अहिड़ी स्टाइल में वेही रहंदव जेको ऑकवर्ड फील थींदो त तव्हांजूं मार्कूं कटिजी वेंदियूं। तव्हांजी जेका वॉइस लेवल आहे उहा बि मुनासिबु हुजणु खपे। उहा तमामु घणी जेका आहे हाई पिच ते न हुजणु खपे, तमामु घणी लो न हुजणु खपे जीअं हू ॿुधी न सघनि, विचथरी हुजणु खपे जीअं हुननि ताईं तव्हांजो आवाज़ु कन्वे थी सघे। ऐं तव्हां खां जंहिं लैंग्वेज में सवालु कयो थो वञे, फॉर एग्ज़ाम्पल सिंधी में सवाल थो कयो वञे तव्हां सिंधी में जवाबु ॾियो,
उर्दू में सवाल तो कयो वञे था, उर्दू में सवाल जो जवाब ॾियो। तव्हां जेकॾहिं अंग्रेज़ी में सवाल तो कयो वञे, तव्हां अंग्रेज़ी में हुनजो जवाबु ॾियो। ऐं कोशिशि तव्हां इहा कयो त तव्हां हिक खां वधीक 2, 3, 4, 5 टॉपिक्स ते प्रिपेयर थी वञो फॉर प्रेज़ेंटेशन वाइव्स जे लाइ। छो त प्रेज़ेंटेशन तव्हां खां कॾहिं वरिती बि वेंदी आहे, कॾहिं न बि वरिती वेंदी आहे, पर जेकॾहिं वरिती वेंदी आहे, मां तव्हांखे पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾियां मिसाल, त मूंखां कमीशन में पुछियो वियो हुयो त तव्हां कंहिं टॉपिक ते प्रेज़ेंटेशन ॾींदो, त मूं चयो हा मां कंहिं टॉपिक ते प्रेज़ेंटेशन ॾींदुसि। त मूंखां पुछऊं तव्हां कहिड़े टॉपिक ते प्रेज़ेंटेशन ॾींदो, मूं चयो मां रॉक्स एंड मिनरल्स ते प्रेज़ेंटेशन ॾींदुमि। त मूंखे चेयरमैन साहब चयो, हुन वक़्तु जेको SPSC जो चेयरमैन हुयो, त चई त इन टॉपिक खे छॾे बाक़ी ॿिए कंहिं बि टॉपिक ते प्रेज़ेंटेशन ॾियो। त मूं चयो त ठीकु आहे, ओके, मां सॉइल ते थो ॾियां। त चई न सॉइल ते बि न ॾियो, इहो इन सां ॻंढियल आहे, तव्हां ॿिए कंहिं टॉपिक ते ॾियो। मूं चयो ओके, मां वेदर एंड क्लाइमेट थो ॾियां। ठीकु आहे, ओके, कैरी ऑन। त इहे शयूं बि हूंदियूं आहिनि। ज़रूरी न आहे त असां जंहिं ते प्रिपेयर थी वञूं उन ते ई असां खां प्रेज़ेंटेशन वरिती वञे। थी सघे थो त असांखे चॉइस ईअं न ॾिनी वञे, थी सघे थो हुननि जे तरफ़ां कोई टॉपिक अचे, इन करे असांखे मजमूई तौर ते टॉपिक्स जे हवाले सां वन लाइन जेका मां तव्हांखे चवां थो, इन जो मतिलबु आहे त तव्हांजो कंसेप्ट क्लियर हुजणु खपे हर टॉपिक ते। जीअं तव्हां हर टॉपिक ते, ऐं कॉन्फिडेंस तमामु घणो मैटर थो करे, तव्हांखे कॉन्फिडेंस सां वञिणो आहे बिल्कुलु बि। कॾहिं कॾहिं तव्हां इंटरव्यू में इन क़िस्म जा सवाल बि करे वठंदा आहिनि त व्हाट इज़ द कलर ऑफ योर टाई, व्हाट इज़ द कलर ऑफ योर शर्ट। त पोइ तव्हांखे हीअं ॾिसी जेकॾहिं ॿुधाइणो आहे त पोइ शायदि तव्हांजूं मार्क्स घटिजी वेंदियूं। तव्हां उन्हनि जो आई कॉन्टेक्ट तव्हांजो उन्हनि सां ई हुजे ऐं तव्हां उते ई ॿुधाए छॾियो, इहा हाज़िर जवाबी हूंदी आहे। अहिड़े हवाले सां तव्हां खां 80% 70% त सब्जेक्ट पुछियो वेंदो आहे, पर ज़ाहिर आहे तव्हां खां जनरल नॉलेज जा सवाल ॿिया बि पुछा वेंदा आहिनि, जोग्राफी बि काफ़ी हद ताईं जनरल नॉलेज आहे, पर करंट अफेयर्स जा सवाल पुछा वेंदा आहिनि। लाइक उन दौर में जेकॾहिं उन्हनि ॾींहंनि में जिन ॾींहंनि में तव्हां इंटरव्यू थिए थो, ताज़ा के पॉलिटिकल वाक़िया थियल हुजनि, उहे तव्हांजे ज़हन में हुजणु खपनि, उन्हनि जो पस मंज़र ज़हन में हुजणु खपे। उन खां अलावा हिन वक़्तु एजुकेशन मिनिस्टर केरु आहे, हिन वक़्तु सिंध जो CM केरु आहे, पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर केरु आहे, ख़ारजा मिनिस्टर केरु आहे, या इन क़िस्म जूं जेके बि शयूं आहिनि उहे तव्हां खां पुछियूं वेंदियूं आहिनि। उन खां अलावा ज़रूरु उन में इस्लामियात ऐं ॿिया जेके बि आहिनि पंहिंजो सब्जेक्ट्स, उन्हनि जे मुतालिक़ बि तव्हां खां सवाल कया वेंदा आहिनि, ताकी दुआए कुनूत अक्सर करे अॻे पुछी वेंदी हुई, त उहा तव्हांखे यादि आहे जेकॾहिं निमाज़ तव्हां पढ़ंदा आहियो वग़ैरह इन हवाले सां। त इहे हिकिड़ियूं बेसिक शयूं आहिनि जेके इंटरव्यू जे हवाले सां तमामु घणियूं इंपॉर्टेंट आहिनि। अच्छा, इंटरव्यू में तव्हां गैर ज़रूरी पंहिंजी वज़ाहत न ॾियो। जेकॾहिं सवाल जो जवाबु आहे, स्पेसिफिकली तव्हांखे सवाल जो जवाबु अचे थो, तव्हां उन सवाल जो जवाबु ॾियो, इनफ काफ़ी आहे बसि। उन में वधीक तव्हांखे डिटेल में वञण जी का ज़रूरत कोन्हे का। जेतिरो सवालु पुछियो वियो आहे तव्हां उनजो ओतिरो जवाबु ॾियो त वधीक बहितर आहे। हूअं बि वॾी ॻाल्हि खे नंढो करे बयानु करणु ऐं नंढी ॻाल्हि खे वॾो करे बयानु करणु, इहो हिकिड़े उस्ताद जे अंदरि फ़न हुजणु खपे। ऐं तव्हां खां इहो पुछियो वेंदो त तव्हां टीचर छो था थियो, तव्हां टीचर इन करे थियो था, तव्हांजो टीचिंग पैशन आहे, तव्हां चाहियो था त मां टीचर थियां ऐं पढ़ायां, छो त मूंखे पढ़ाइण में सुकून ईंदो आहे, पढ़ाइण में मूंखे मज़ो ईंदो आहे ऐं पढ़ाइण मुंहिंजो पैशन आहे। इन टाइप जा जेकॾहिं तव्हां जवाबु ॾींदव त यकीनन उहे जवाब हुननि जे लाइ काफ़ी हद ताईं मुतासिर कंदड़ हूंदा। त अॼु ख़ासि तौर ते जेके बुनियादी हिकिड़ियूं ॻाल्हियूं कयूंसीं, ऐं मां नथो सम्झां त असांजे जेके दोस्त जेके या जेके न्याणियूं आहिनि अपीयर थियनि थियूं, उन्हनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर न हूंदी। मां सम्झां थो उन्हनि सभिनी शयुनि जी ख़बर हूंदी, पर तंहिंजे बावजूदि बि जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे को हिकिड़ी बि नई ॻाल्हि मां सम्झां थो ज़हन में आणे थी, त हीअ असांजो जेको 5 या 10 मिंटनि जो वक़्तु हुयो, इहो सफल वियो। ऐं उमेदु कंदासीं त हिन क़िस्म जा वीडियोज़ असां ॿियनि पंहिंजे सीनियर्स सां बि राब्तो करे उन्हनि खां बि असां कुझु न कुझु शयूं सिखूं ऐं सम्झूं। ऐं ख़ासि तौर ते तव्हां नौजवाननि जेके सुभाणे अचे असां सां गॾु हिते कॉलेजिस में यूनिवर्सिटीज़ में वेंदव एज़ अ लेक्चरर, एज़ अ असिस्टेंट प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर ऐं प्रोफेसर थींदव, त उन्हनि जे लाइ, उन्हनि जे रहनुमाई जे लाइ हिन क़िस्म जूं वीडियोज़ असां आईंदा बि आणींदा रहूं। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। विश यू गुड लक। असांजूं नेक तमन्नाऊं आहिनि ऐं दुआऊं आहिनि त तव्हां पंहिंजी मंज़िल माणियो।